अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो क़ैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 55, 12/7/1983 ईस्वी, रमज़ान जी ईद। कल्ह अधु कलाक खनि नवां कपिड़ा पाता हुअमि इस्पताल वञण लाइ। अॼु उहे पायो वेठो आहियां। असगर ऐं अनवर खे 5-5 रुपया ख़र्चीअ जा ॾेई पंहिंजी बारक में वञी ईद मल्हाइण लाइ चयो अथमि। असगर वियो आहे। थोरी देरि खां पोइ अची अनवर खे बि वठी वेंदो। पोइ अकेलो शींहुं थियो वेठो हूंदुसि। सुबुह जो सयूं रधियूंसीं। मूं, अनवर, असगर ऐं नूरे धोबीअ गॾिजी खाधियूं। अनवर यारनि जा करतूत ॿुधाया, असगर बि उहे ख़बरूं कयूं। बाक़ी नूरो हस्बे दस्तूर माठ में रहियो। सुबुह जो उथी सॼे वार्ड खे ॿुहारो ॾिनई, पोइ फुर्ताईअ सां ॿियो सुबुह वारो कमु कयई। इशारे सां कमु करण वारो माण्हू आहे, सम्झू ऐं पढ़ियल बि आहे। टियों ॾींहुं ॾिसंदे ॾिसंदे अलाए कीअं भित ते चढ़ी वियो। मथे एरियल ठीकु करण लाइ चयमि त का बि पेर रखण जी जॻह बि कान हुई, पोइ कीअं चढ़ी वएं? चयई, सर, 7 साल फ़ौजी ट्रेनिंग वरितल आहे। ही छा आहे? जंहिं ते चओ उन ते चढ़ी वञिजे। कल्ह सुप्रीडेंट खे लिखी मोकिलियुमि त मूंखे ईद ते ॿियनि सियासी क़ैदियुनि सां 2-3 कलाक गॾिजी वेहण जी इजाज़त मिले। वरंदी कान मिली। कल्ह सुबुह जो माण्हू आयो त इस्पताल हल वियुसि त पुलिस वारो हथ कड़ी खणी अची बांह में हणण लॻो। वॾो खशट थियो। ॻाल्हि न ठही। मूं वञण खां इनकार करे छॾियो। सुप्रीडेंट चयो एसपीअ सां ॻाल्हाए सही बंदोबस्तु कबो। मूं चयसि मूंखे ॿियनि सियासियुनि सां गॾु रख। चयई त मथां हुकुम आहे, तव्हांखे उन ई हिफ़ाज़ती वार्ड मां ॿाहिरि कढणो न आहे। मुंहिंजे वस में कोन्हे। बाक़ी उन्हनि मां को अची अव्हां सां रहे त मूंखे एतिराज़ु कोन्हे। ख़बरूं चारूं थियूं। चए गुनहगार आहियां, पर जेतिरो थी सघंदो अथमि माण्हुनि जो भलो कंदो आहियां। रब खे अर्ज़ु कयुमि त जे मूं गुनहगार जी तोखे का ॻाल्हि वणे त मुंहिंजी औलाद खे साले कर। 3 ॿार अथमि, 2 पुट 1 न्याणी। वॾो पुटु मैट्रिक खां वठी पंजाब में फर्स्ट क्लास फर्स्ट खणंदो, सोना मेडल हासिलु कंदो, अची हमेशह स्कॉलरशिप ते पढ़ियो। ॿाहिरि डॉक्टरीअ जो वॾो इम्तिहान MRCP करण लाइ वियो त सरकारी स्कॉलरशिप न ॾिनी। सरकार स्कॉलरशिप न ॾिनी। चए पैसो कोन्हे। लाचार प्रोविडेंट फंड मां 80,000 रुपया कर्ज़ु खणी पुटु ॿाहिरि मोकिलियुमि। सो बि चोरीअ, छो त डॉक्टरनि जे ॿाहिरि वञण ते बंदिश हुई। हाणे मिठनि पेशाबनि डायबिटीज़ जे इलाज में महारत हासिलु करे आयो आहे ऐं असिस्टेंट प्रोफेसर आहे। मोकिलींदोसांसि त तव्हां सां अची मिले। न्याणी अंग्रेज़ी अदब में पंजाब यूनिवर्सिटीअ मां MA में 1 नंबर आई। CSSP इम्तिहान में सॼे पाकिस्तान में 3 नंबर आई। हींअर CSP एकेडमीअ में पढ़े पई। 1 साल ई सोनू मेडल हासिलु कयो अथसि। सभिनी में फस्ट आई आहे। नंढो बि पढ़े पियो। हींअर FA में आहे। मूं वटि बि ॿी माल मिल्कियत कान्हे, उहा औलाद अथमि। हाणे मस लाहौर में घर ठारायो अथमि। कल्ह कुझु हल्का सल्का सियासी क़ैदी जेके ताज़ो 5 जुलाई ते गिरफ़्तार कया हुआसीं से आज़ादु कयाऊं। राव रशीद, शेख रफ़ीक ऐं हामिद सरफराज़ तहरीक इस्तक़लाल अञा आहिनि। सुप्रीडेंट चयो थे त उहे बि जल्द निकिरी वेंदा। घरां को बि ख़त पत्र कोन आयो आहे, न आउं कंहिंखे जवाबु ॾेई सघियो आहियां। फ़िलहालु कटिजी विया आहियूं। जॾहिं वरी को रस्तो निकिरे। 14 अगस्त जा आसार त काफ़ी ख़राबु था ॾिसजनि। ॾिफेड़ माण्हुनि जा नाला पिया पढ़जनि। चए उहे अव्हांखे नऊं आइन ॾींदा। हालतूं बदस्तूर पेचीदियूं ऐं ॾुखियूं आहिनि, पर ॻच अरसे जे हिसाब सां मुल्क जे तबक़ाती ताक़त जो तवाज़ुन आहिस्ते आहिस्ते अवाम दुश्मन क़ुवतुनि जे ख़िलाफ़ु थी रहियो आहे ऐं अञा बि वधीक थींदो रहंदो। वक़्तु लॻंदो, पर दुश्मन जी शिकस्त यकीनी आहे। जीअं जिदोजहद में ड्रेग, तीअं तीअं मुल्क जो अवाम वधीक तजुर्बेकार, वधीक ज़हनी तरह साफ़ ऐं वधीक मुहकम इरादे वारो थींदो ऐं लड़ाईअ जा नवां गुर ऐं चालूं सिखंदो वेंदो। हिन ॾहाके जे पछाड़ीअ जो फ़ैसिलो पधरे पट अवाम दुश्मननि जे ख़िलाफ़ु वेंदो। रुगो सिंधी अदब खे ॾिसिजे त बि उहा ॻाल्हि साफ़ पई नज़र अचे। 5-6 साल अॻु वावेलाई मुल्क खे वण वेड़ीअ वांगुरु वकोड़े विया हुआ। जंहिंखे ॾिस सो पीड़ाई गंद मथे ते रखियो पियो होका ॾे। हाणे ॻाल्हि कुझु ॿी आहे। वरी 1 यूनिट वारे दौर जी सुजाग अदब जी ख़ुशबू अचणु लॻी आहे। पीड़ाई पिनकुनि जो दौरु ॼण मोकिलाए वियो। सियासत में बि ईअं आहे। हींअर सॼे मुल्क जा जमहूरियत पसंद अवाम कई ॻाल्हियुनि में हम ख़्याल आहिनि। कूड़नि सचनि जी परख थी रही आहे। जीअं अञा अॻिते हलिबो तीअं वधीक थींदी।
माण्हूअ जे कनि चङनि कमनि जे आड़ में सुहिणनि नारनि जे वेस में जमूरी जिदोजहद सां गदारी करणु लांग बूटनि चटण वारा वधीक पधरा ऐं उघाड़ा थींदा हलंदा। अञा किथे, अञा त कासे मां पाई बि कान बीठी आहे। ॾाढा बुछड़ा थींदा बदमाश, साबिक़ जमहूरियत पसंदि, साबिक़ वतन दोस्त, सूरमा ऐं साबिक़ पिण जा पहलवान पासे वारी इंटरनेशनल बैरक मां ॻाइण जा आवाज़ पिया अचनि। सुर मां लॻे थो त सिख यार गरबाई पिया ॻाइनि। राति जो आधी राति जो अखि खुलियमि त ॻाइण जो आवाज़ु कन ते पियुमि। को सिख यार ॻाए रहियो हो, ॾाढो सोज़ होसि आवाज़ में। गच देरि कन ॾेई ॿुधंदो रहियुसि। अख़बार आई आहे, पढ़ां त ॾिसां त कहिड़ा फाड़ा पिया मरनि। 13/7/1983 ईस्वी ईद ख़ैरनि सां गुज़री वई। कल्ह लाहौर हाई कोर्ट बार जे सदर अफ़ज़ल हैदर तरफ़ां वरी बि ॿियनि सां गॾु मुंहिंजे आज़ादीअ जो मुतालबो जंग में आयो। याक़ूब ड्यूटी बुक जेको नंबरदारनि जूं ड्यूटियूं लॻाईंदो आहे, मुश्ताक वाण जेलर मिलण आया। ॿई काफ़ी देरि वेठा हुआ। मुश्ताक जो ख़्यालु हो त हीअ हचा टरंदी ई कान। मूं सम्झाइण जी कोशिशि कई पर ॻाल्हि मग़ज़ में विहारे न सघियोमांसि, छो त मूंखे संदसि असुलु सोच जी ख़बर कान्हे। कुझु ऊन्हेरड़ो ऐं ख़ामोश माण्हू आहे, अलाए कहिड़ियूं भलाऊं पेट में पयूं हुजनिसि, उहे ॿाहिरि निकिरनि त ख़बर पवे त माण्हू को छंडो फीणो बि करे सघे। हूअं माण्हू सुठो आहे, कमु रखियोमांसि त कयाई। चए अव्हां सां वाइदो कबो त कीअं न पारबो। बटाकी शटाकी या मिड़े टाइम पास क़िस्म जो माण्हू कोन्हे, न वरी सिंधी कामोरनि जो उहो आम पुराणो बहानू। साईं छा करियूं, डिॼूं था बुछड़े कमु करण लाइ ऐं अव्हां मूंखे आज़ारण लाइ। दुश्मन चवंदनि त पेर ॿधी उथी खड़ा थींदा। मजाल आहे जो को पोइते लोणू हणनि ऐं अवाम जो को हया या शर्म कनि। जहिड़ा कुहाड़ा, पर को माण पे जो कमु चइबो त हिकदमि मीसणाईअ सां रोअण हारका बणिजी चवंदा सिंधी आहियूं, दुश्मन जे अखि में आहियूं, छा करियूं ऐं छा था करे सघूं। उहो असुलु धंधो बनाए छॾियो अथनि। दुश्मन जी बछ ते धाड़ेल ऐं माण्हुनि जे चवण महिल ग़रीबड़ा मिसकीनड़ा बणिजी वेंदा। बेवस आहियूं। पासे वारे इंटरनेशनल हॉस्टल जे असलम गुल मानी ऐं हलवो ॾिनो। चए अवी हिते असांजा महिमान आहियो। मूं चयो त आउं हिते घर करियो वेठो आहियां। अवी नवां महिमान आहियो हिन जेल में, उन करे मीज़बानी मूंखे करणु खपे। अंजाम कयई त को बि सामान या शइ शिकिल खपंदसि त बेहिजाब घुरी वठंदो। कराचीअ तां शार्ट व्यू ते सिंधी प्रोग्राम में ज़रीना जो ॻायल मोर थो टिले ॿुधुमि वणियो। मूं सम्झो हो त मेसारे छॾियो अथनि। 14/7/1983 ईस्वी सुबुह जो सवेल उथी अंब जो रस पीतुमि, जेको काल्ह परवेज़ मलक मोकिलियो हो। कुकड़ जो भत, ॾही, अंबनि ऐं ज़ैतूननि जो रस असुलु मज़ा थी विया। जा पिनी पारे सा मुड़ुस छो करे। सुबुह जो याकूब आयो भाॼी वठणु। असांजा टमाटा जाम हुआ पर मींहुं हणी केराए छॾिया। घाटा पोखियल बि हुआ, वज़न बि मथनि ॻच हो, किरी पिया त उथी न सघिया। मिर्चनि बि चाढ़ो कोन कयो, गुल छणियो वञनि, बाक़ी सखणा ॿूटा बीठा आहिनि। मेहा त उथंदे ई सुकण लॻा हुआ। कुझु पटाटा थिया, बाक़ी भींडियूं पिण जा पाॾा थियूं बीठियूं आहिनि। भींडियूं ऐं टमाटा राॼ वठी विया आहिनि। असीं बि ख़ाली कंहिंखे कोन मोटायूं। असगर चए थो टमाटनि जूं शाखूं वढियो था छॾियूं, पाण ई नयूं फुटंदियूं। याकूब जी ॻाल्हि कंदे हिकिड़ो पंजाबी पहाको इस्तेमालु कयो। बाज मर्दा सोण तरायां, मुड़सनि खां सवाइ सावण में बि उञूं। वणियमि, हूअं मुंहिंजो अॻु पढ़ियल आहे। पंजाबी पहाका बि सिंधी पहाकनि वांगुरु ज़बरदस्त आहिनि। कनि ॻाल्हियुनि में असीं अॻ भरा, कनि में ही। पछतो पहाका थोरा पढ़िया अथमि पर घटि उहे बि कोन्हनि। 150 खनि चूंड पंजाबी पहाका अलॻि नोट करे छॾिया अथमि। सोचियुमि त गुले शकर पहाकनि जो किताबु हुजे हा त भेट करे ॾिसजे हा। हूअं गुले शकर में सिंधी पहाकनि ऐं चवणियुनि जो फ़क़ति हिकिड़ो हिसो आयल आहे। दरअसल लिखियल सिंधी अदब में सिंधी ॿोलीअ जे ख़ज़ाने जो हिकिड़ो तमामु नंढिड़ो हिसो आयल आहे। दस्तूरी अदबी ॿोली सिंधी अवाम जी ॿोलीअ जी सही नुमाइंदगी नथी करे। सिंधी अदबी ॿोली निहायत महदूद, नाज़ुक मिज़ाज, हद खां वधीक शरीफ़, ॿुसी, रुखी, मशीनी ऐं मसनूई ॿोली आहे। जुमिलनि जो सिटा बि काफ़ी हद ताईं हथरादू अथसि, पर ॿियनि ॿोलियुनि जी बि हालत उहा आहे, ख़ासि करे ख़राबु आहे। अदब खे अवाम जी ॿोली ऐं सोच जी नुमाइंदगी करण लाइ अञा घणो वक़्तु ऐं घणी जाखोड़ खपे।
हज़ारे सालनि ताईं लिखियल अखर घणे भाङे फोरू ऐं ज़ालिम तबक़नि जो रांदीको ऐं बाहि ॿधो बानू पे रहियो आहे। उनखे सही माना में माण्हुनि जे कम जी शइ बणाइण लाइ बि शायदि सदियूं खपनि, न त बि कई नसुल त ज़रूरु घुरिजनि। कई शयूं लिखण ते दिलि चवे थी, साथीअ जो तावन रहियो त कुझु न कुझु त लिखबियूं। मुंहिंजो अॻियूं नंबरदार फ़खरू उर्फ़ फ़खरुद्दौला बहादुर मोते जा गुल खणी मिलण आयो आहे। सुबुह सुवनि जो पुड़े को ॾियारे मोकिलियाई। मूंखे उथी ईद जे सिलसिले में साणसि भाकुर पाए मिलणु घुरिबो हो। ॾिसण में आयो थिए त हिन जी बि उहा ख़्वाहिश हुई, पर मूंखे ख़्याल में कोन आई। ॻाल्हि उन्हनि ॻाल्हियुनि में ऐं कॾहिं कॾहिं बिना चट साबित थो थियां। असुलु ॻाल्हि ग़ैर हाज़िर दिमाग़ जी आहे। सुबुह खां नेवल मैक्सवेल जो किताबु इंडियाज़ चाइना वार, हिंदुस्तान जी चीन सां जंग वेठो पढ़ां। दिमाग़ हिमालया ऐं कराकोरम जे सरहदुनि में दिल्ली, पीकिंग, मॉस्को ऐं वाशिंगटन जे विच में पियो फिरे ऐं नेहरू, ख़ुरोशचोव, कैनेडी ऐं चूअनि लाइ जूं ॻाल्हियूं वेठो वीचारे। सो ईद जी ॻाल्हि दिमाग़ में रहे किथे। आईंदा ज़ोर करे भाकुर पाए कसर पूरी कंदुसि ऐं माफ़ी बि घुरंदोसांसि। ॾिठमि त किताबु पाकिस्तान जे सरकारी नेशनल बुक फाउंडेशन तरफ़ां ॿीहर छपायो वियो आहे। उन करे सम्झुमि त ज़रूरु भारत जे ख़िलाफ़ु दस्तूरी प्रोपेगेंडा ऐं भूंडी हूंदी, पर ॾिठमि त निहायत तहक़ीक़ी ऐं आलिमाना शइ आहे। ॾोहारी नेहरू ऐं भारत खे ठहिरायो अथसि, पर वॾनि वज़नदार ऐं वेसा ईंदड़ हक़ीक़तनि, सबूतनि ऐं दलीलनि जे आधार ते ऐं दोस्ताणे नमूने। पाकिस्तान जी साम्राज्य परस्त पॉलिसीअ जी सख़्तु मज़म्मत कई अथसि। आलमी सियासत ऐं ख़ासि करे एशियाई सियासत में दिलचस्पी रखंदड़नि खे हीअ किताबु ज़रूरु पढ़णु घुरिजे। भारतीय जमहूरियत पसंदनि ऐं पोरियत दानिशवरनि मां जिन खे पंहिंजा दिमाग़ आहिनि ऐं रुगो हिज मास्टर्स वॉइस न आहिनि ऐं हर ॻाल्हि खे भारती चीनी या रूसी चीनी जहिड़नि जे तसुबी ऐं इन कुन सां ॾिसण जा आदि न आहिनि, तन खे हीअ किताबु ऐं उन में ॼाणायल रिकॉर्ड खे चङीअ तरह पढ़णु ऐं उन वीचार हेठि आणणु घुरिजे। मुमकिन आहे त उन बाद बि हू ईमानदारीअ सां पंहिंजी अॻूणी राय ते क़ाइमु रहनि, पर उहो बि इम्कान आहे त हू ईमानदारीअ सां उन नतीजे ते पहुचनि त भारती चीनी जंग बुनियादी तरह आलमी साम्राज्य ऐं उन जी भारत अंदरि वॾे कारोबार, बिग बिज़नेस, हुकूमत मुखालिफ़, अपोज़िशन, प्रेस ऐं सकाफ़ती मैदान में मोर्चा बणाए वेठल हिमायत जी साज़िश ऐं लाॻीती शरारत ऐं शोरश जो नतीजो हुई। उन मनसूबे जी कामयाबीअ जे नतीजे तौरु अवल भारत साम्राज्य जी कैंप में धिकिजी वियो। पोइ चीन मुड़ुस बीतूं ॾेई बीठा आहिनि त अञा उन दुबण मां न निकिरी सघिया आहिनि। उन मनसूबे जी कामयाबी भारत जे अमेरिका जो हाशिया बरदार ऐं चीन खे पाकिस्तान जे वतन फरोश गद्दार अवाम दुश्मन साम्राज्य परस्त हुक्मरान तबिके जी हिमायत जो मुहताज बनाए छॾियो ऐं नेठि खेसि अमली तरह अमेरिका जो छाड़तू बणाए विधो। जेकॾहिं साम्राज्य ऐं संदसि छाड़ता हिंदी चीनी दोस्तीअ खे दुश्मनीअ में बदिलाइण में कामयाबु न थियनि हा त एशिया में भारत ऐं पाकिस्तान ऐं चीन जे अवाम खे शायदि उहे ॾुखिया ॾींहं ॾिसणा न पवनि हा जेके हू ॾिसी रहिया आहिनि। अॼु हालतूं जेकर ॿियूं हुजनि हा, साम्राजी साज़िशुनि जो हिकिड़ो सबूत उहो आहे त जॾहिं चीन भारत ऐं पाकिस्तान में डेंग शाओपिंग, जिनसेंगी ऐं जमात इस्लामी टाइप अमेरिका परस्त टोला इक़्तिदार में आया त अमेरिका हिकदमि खेनि पाण में बख विझाइणु शुरू करे छॾियो। अॻे जेके जिनसेंगी ऐं जमायती साॻिए हिकिड़े आका अमेरिका जा छाड़ता हुजण जे बावजूदि हिक ॿिए जे सिर जा वेरी हुजण जा ढोंग कंदा हुआ ऐं रोज़ु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में लड़ाईअ लाइ बछूं कंदा हुआ, से जॾहिं पाण अमेरिका बहादुर जे पारां मुल्क जा वाली थिया या वालियुनि जूं साॼियूं ॿाहूं थिया त हिकदमि अमरीकी पाछे हेठि ऐं अमरीकी मफ़ादनि लाइ पाक भारत दोस्तीअ जा अलमबरदार बणिजी विया ऐं हिक ॿिए मां बख ई नथा कढनि। कल्ह जेके जिनसेंगी ऐं ॿिया रुजत परस्त चीन ख़िलाफ़ु झलिए नथे झलिया से हिकदमि अमेरिका जे यार चीन ते आशिक़ थी पिया आहिनि। जिनसेंगी जनता हुकूमत हिकदमि अमेरिका परस्त डेंग शाओपिंग जे चीन सां ठाह लाइ तयारु थी वई। मतिलबु त जे साम्राज्य जा छाड़ता आहियो त हिकदमि पाण में बख ऐं जे न आहियो त हिकदमि हिक ॿिए ख़िलाफ़ु लठियूं खणो ऐं जंगियूं करियो। इहो आहे फ़रमान अमेरिका बहादुर ऐं संदसि जिनसेंगी ऐं जमायती टाइप छाड़तनि जो।
हिते काल्ह चयाऊं थे त बांग्लादेश नामंज़ूर, बांग्लादेशी असांजे ग़ुलामीअ लाइ मरनि था। जंहिंखे न तस्लीम न कबो त बांग्लादेशी नक में हथ विझी ओछगारूं ॾेई अची असांजे ग़ुलामीअ जे ॻट में सिर निमाईंदा। पर जॾहिं खां पाकिस्तान ऐं बांग्लादेश में अबिरुनि सबिरुनि चूंडियुनि ऐं कूड़ियुनि सचुनि जमहूरी हुकूमतुनि जा तख़्ता ऊंधा कराए अमेरिका ऐं संदसि चाड़ता इक़्तिदार में आया आहिनि, तॾहिं खां बांग्लादेश जी मंज़ूरी नामंज़ूरीअ जी का ॻाल्हि ई नथो करे। न को जमायतियो जनरल ज़िया ऐं न जमात सगोरी या लीग वग़ैरह। थियणु त हीअं खपंदो हो त पाकिस्तान ऐं बांग्लादेश ऐं साम्राज्य परस्त इस्लामी आमिरियतुनि जे क़ाइमु थियण शर्त बांग्लादेश जी मंज़ूरी ख़तमु करे बांग्लादेश खे मौक़ो ॾिनो वञे हा त हिकदमि अची पंहिंजनि प्यारनि पाकिस्तानी भाइरनि खे पहिरें पई खां उन पंहिंजी नालाइकीअ जी मुआफ़ी वठी साणनि वरी मिली हिकु थी वञनि ऐं अहिड़ीअ रीति भुटे ऐं यहिया जी साज़िश सां टुटल मुल्क खे वरी यको हिकिड़ो करे छॾियो वञे हा। पर मजाल आहे जो को जमायतियो उहा ॻाल्हि बि करे त ॿिन्ही मुल्कनि खे वरी ॻंढियूं, न हिते जो न हुते जो। अहिड़ीअ रीति उहो ढोंग त बांग्लादेशी पाकिस्तान लाइ मुआ थिए, पर मुजीब ऐं भुटे खे ज़ोरीअ अलॻि कयो सो ज़ाहिर थी पियो। उन मसइले ते संदन ख़ामोशी संदन जुर्म जो सबूत आहे त उहे ई हुआ जन उहे हालतूं पैदा कयूं ऐं करायूं जो बांग्लादेश जे अवाम सां ऐं पोइ बलोचिस्तान जे अवाम सां ही वेल वहाया विया। पाकिस्तान अधु थी वियो। 15/7/1983 ईस्वी जुमू सुबुह राति फ़ख़्रुअ जे चीचाटे बूट कुझु वक़्तु निंड ई फिटाए छॾी। मूं ते रातो का 4 पहरेदार मुक़दम हुआ, शरीफ़, यासीन, फ़ख़्रु ऐं चोथों को ॿियो। 3 कलाकनि बाद पहरो बदिलिजे थो। पोइ राति जे पहरे ते ख़बर ई कान पवंदी आहे त केरु आयो केरु वियो। 2 ॾींहंनि खां अख़बार कान आई आहे। अॼु ईंदी 14 अगस्त में, बाक़ी महीनो आहे। निहायत ई बेहया शइ सां वास्तो आहे। मजांस हिकिड़े रतीअ जे हया शर्म जी तवक़ो रखणु अजाई आहे। साॻिए पुराणे ढोंग ऐं मुनाफ़िकीअ में वेढ़ियल दादागिरी ऐं लाक़ानूनियत वारी ॻाल्हि हूंदी। सिहत अॼुकल्ह बहितर आहे। हिकिड़े में अंब खाइण करे पेट में सूरु थो पवे। कल्ह 2 अंब खाधमि, तबियत ठीकु न रही। अॼु वरी हिकिड़ो अंब खाधो अथमि, न खाईंदुसि त किना थी वेंदा। ॾिसूं, कल्ह हिंदुस्तान जी चीन सां जंग वधीक पढ़ियमि। 1950 खां 1960 ईस्वी वारनि ॾहाकनि में कोरिया ऐं कांगो जी जंगियुनि में अक़वाम मुतहिदा जी नुमाइंदगी कंदड़ हिंदुस्तानी जनरल थामिया जो जेको अमेरिका तरफ़ काफ़ी झुकाव महसूसु थियो थिए, तंहिंजो सबबु हाणे सम्झ में आयो। मालूम थिए थियो त जनरल साहब ते उन वक़्तु धारी शक पवणु शुरू थिया हुआ त हिंदुस्तान जो फ़ौजी डिक्टेटर थियण थो चाहे। ज़ाहिर आहे अहिड़ियुनि हालतुनि में अहिड़ो माण्हू उहो धंधो अमेरिका जी हिमायत सां ई करे सघियो थिए। हूअं बि टी दुनिया जा अक्सर जनरल पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में आलमी साम्राज्य जा चौकीदार आहिनि। मौक़ियो ऐं इशारो मिलण शर्त अवाम जे ॻाटे ते चढ़ियो वियो रहनि। ॾोकड़ पैसे जी परवाह कान्हे। ज़रे घटि सॼी बजट साम्राजी मुल्कनि मां हथियारनि जी ख़रीदारीअ ते ख़र्चु कनि। संदन कमीशन वञो अरबनि सां लॻे, किरोड़नि जी ॻाल्हि कान्हे। ॿाहिरां ई ॿाहिरां सिधो वञो बैंकुनि में दाख़िल थिए, बिना नाले रिकार्ड ते रुगो नंबर, सॼे मुल्क जी दौलत ऐं वसीला अलॻि वात ते। लय ऐं मोतबरी जुदा, मर्द आहिनि ऐं मर्द मोमिन वग़ैरह वग़ैरह साम्राजी लक़ब रुंग में। पोइ छो न अमेरिका तां कुर्बान थींदा ऐं मार्शलाऊं लॻाईंदा ऐं क़ौमी आइन जो मज़ाक उॾाईंदा। जे हेॾां को होॾां त बि अमेरिका बहादुर वेठो आहे। सिर ते अची वेई त बि अमेरिका कीअं बि करे कढी वेंदुनि ॿाहिरि। कोरिया वारो सिंगमन री वियतनाम वारो जनरल थियो, ईरान वारो बनी सदर, कंपोचिया वारो जनरल नानोल वेठा कोन आहिनि। सभु वतन फ़रोश, क़ौमी कातल ऐं गद्दार इज़त आबरूअ सां साम्राजी मुल्कनि में ऐं बैंकुनि में साम्राज्य पारां संदन नाले जमो करायल मुआवज़े ऐं पघार जे किरोड़े अरबनि जे रक़मुनि सां अलो अलियूं कोन पिया माणीनि। हा, बाक़ी विच में टीफूं कयाऊं त पोइ सिर जो ख़ैरु कोन्हनि ऐं वञनि वियतनामी सदर निगोदन देम वांगुरु चटणी थियो। हिन किताब में उन दौर जे केतिरनि भारतीय जनरलनि सां दुआ सलाम थी आहे। जनरल थामिया 1960 वारी चीफ ऑफ आर्मी स्टाफ, जनरल PN थापर चीफ ऑफ द जनरल स्टाफ, लेफ्टिनेंट जनरल कोल डिप्टी चीफ ऑफ द जनरल स्टाफ, मेजर जनरल JS ढलून, लेफ्टिनेंट जनरल PL सेन, जनरल ऑफिसर इन कमांड ईस्टर्न कमांड, लेफ्टिनेंट जनरल उमराव सिंह, कमांडिंग ऑफिसर 33 कोर, मेजर जनरल रंजन प्रसाद
कमांडिंग ऑफिसर 4 डिवीज़न ऐं ॿियनि सां। पासे वारनि कालो का बर्तन वापसि घुराया। असां में अहिड़ो अफ़ाल कोन्हे जो हिननि खे बि खणी कुझु तयारु करे ॾिजे। सुबुह सां गर्मी शुरू थी वई आहे। अञा 8 बि कोन थिया आहिनि, तॾहिं अञा असगर पैदा कोन थियो आहे। जुमे जो ॾींहुं आहे, वीचारा आराम कंदा कुझु। कल अली अकबर पठान अगूण बर्दाश्ती ईद मिलण आयो। शरबत पियारियोमांसि, बाक़ी भाकुर पाए मिलण वरी बि विसरी वियो। चयाईं असां सां मुनाऊं वारी जेल में लुक लॻी विया। जेल कोन्हे, तंबू आहे। जन ते पहरो आहे। सुबुह जो सवेल 3 बजे उथारींदा हुआ कम ते, राति जो 8 बजे वापसि कंदा हुआ। गर्मीअ जी बाहि जहिड़ा टांडा। रोज़ेदारनि खे चवनि त रोज़ा पाण लाइ था रखो, ख़ुदा ॼाणे अवी ॼाणूं। असांजो कुझु कोन वञे विच में। असांखे कमु खपे, किथे गोॾे किथे सथर जेॾी कल राठी पाणीअ में कंडनि में पिया घुमंदा हुआसीं। कमु करियो, अधु मुआ थींदा हुआसीं त मथां मोचड़ा टिट फूस ते मारियो उजायो रखंदा हुआ। माली रुश्वतखोर जेकी पैसो न ॾेई सघे तंहिं ते मोचड़े जो सटको। काल्ह हिकिड़े कैदीअ जंहिं कंहिं जेलर जो पूरो अदब कोन कयो हो, तंहिंखे पे मारियाऊं। ओपरे बंगलनि में जिते असीं कमु था करियूं, उते बि सटकनि जा आवाज़ पे आया। ॾाढा ज़ालिम आहिनि। ख़ुदा दुश्मन खे बि हिन वेल खां बचाए। अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आयसि। सिहत कुझु कमज़ोर अथसि, माण्हू बि भलो ऐं नरम दिलि आहे। मेरा लीणू कैदी कपिड़ा, पेरनि में ॿेड़ियूं, अखियुनि में ॻोढ़ा। चयोमांसि मारूं, मोचड़ा, बेइज़तियूं, ज़ुल्म, ज़्यादतियूं पाण ग़रीब माण्हुनि खे वॾनि खां विरसे में मिलियूं आहिनि। नंढड़े हूंदे मिसकिन माइटनि खे जॾहिं दुनिया सताईंदी हुई ऐं पोइ वरी हिक ॿिए खे सताईंदा हुआ, तॾहिं कसरूं ॿारनि मां कढंदा हुआ। वॾा ॿार नंढनि भाइरनि भेनरुनि खे मारींदा ऐं उन्हनि खां शयूं खसे खाईंदा वेंदा हुआ। पाड़े जा छोकिरा कमज़ोर ॿारनि खे मारींदा ऐं बेइज़त कंदा आहिनि। वॾे हूंदे ॿनियुनि घरनि, स्कूलनि, ऑफिसुनि, इस्पतालुनि, बाज़ारुनि, थाणनि, जेलनि में पाण मिसकिन माण्हू मोचड़ा खाईंदा ऐं बेइज़त थींदा रहंदा आहियूं। उहो कलम रुगो तोसां न, सॼी जहान सां लागू आहे। उनजो इलाजु आहे पको थियणु ऐं सम्झ ऐं ॿधी हासिलु करणी, ज़ुल्म सां वेड़ करणु, तोड़ ताईं जाखोड़ करणु। सम्झ त घस हलंदे कुतनि चक विझी सुथण जो टुकुर कढी वरितो। उन ते अरमान ऐं गुस्सो कबो, पर पाण खे हणी लेज़म करे कोन रखिबो। उन्हनि ॻाल्हियुनि खे हली चली करे वठिबो, उन्हनि मां सम्झ पिराइबी, कुवत गॾु कबी। अहिड़ो भलो जवान आहीं, तोखे उहे भाड़िया मारे कहिड़ो मञाए सघंदा। 2-3 महीना मारूं मोचड़ा खाधासीं त कहिड़ा लही पवंदासीं, पाण वरी मची मोरी मुड़स थी पवंदासीं। इहे भाड़िया उते पिया थुकूं झलींदा ऐं ज़लालतूं कंदा ऐं कुते जी ज़िंदगी गुज़ारींदा रहिजी वेंदा। कुझु 2-3% मुड़सी मोटी आयसि, कुझु मुरकियो। पुछियोमांसि टंग बांह त कान भॻी? चयाईं न बसि, पोइ छाजी परवाह आहे। चयाईं हा, वियो वक़्तु गुज़री, वरी सभु ठीकु थी वेंदो। ठटे जे दर्स जे शरबत जो गिलास पी मोकिलाए वियो। खेसि ॿुधायो हुयमि त वॾे भॻत खां पोइ संदसि 200 रुपया जेके अमानत तौरु मूं वटि रखिया हुआईं ऐं मूं ॿिए वटि रखिया ऐं उहो जेल खां हलियो वियो हो, ओचितो से मोटाए हथ कया हुअमि। ख़ुशि थियो। राति फिल्म ॾिठीसीं ज़ालिम। सलीम ऐं ॿिए संदसि भाईवार जन जे जयशंकर जय किशन मौसीकारनि जी जोड़ीअ वांगुरु कहाणी ऐं फिल्मी स्क्रिप्ट लिखण जी जोड़ी आहे। तन जी लिखियल कहाणी ऐं स्क्रिप्ट ते ॿधल फिल्म हुई। सोचियमि हर कहाणी ऐं स्क्रिप्ट जो 2-2, 4-4 लख रुपया मुआवज़ो वठनि था। हेॾो नालो अथनि। अमिताभ बच्चन बि संदन कमाल ऐं साख जी तारीफ़ कई आहे। तंहिं करे फिल्म का हूंदी, पर नाव बड़ा देह बहरान हुई। कहाणीअ जो मरकज़ी ख़्याल मामूली नाले जो, नऊं प्लाट नाक़िस ऐं तफ़सीलुनि में चट हो। फ़नी तरह आखाणी ऐं उन जो निभाउ ॿाराणे मयार जो हो। लीना चंद्रोकर हीरोइन जी अदाकारी अॻे खां बहितर हुई, पर वछकुॾे कीरे ते कहाणीअ जो मरकज़ी ख़्याल ऐं प्लाट ई बोगस हूंदा त अदाकारी, डायलॉग ऐं फोटोग्राफी कहिड़ा फाड़ा मारींदा।